रब शरह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब शरह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब शरह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तग़फिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व मिनन नासि मन यश्तरी लहवल हदीस लियुज़िल्ल अन सबीलिल्लाहि बिग़ैरि इल्मिन व यत्तख़िज़हा हुज़वा। उलाइका लहुम अज़ाबुम मुहीन। व इज़ा तुतला अलैहि आयातुना वल्ला मुस्तकबिरन कअन लम यस्मअहा कअन्न फ़ी उज़ुनैहि वक़रा। फ़बश्शिरहु बिअज़ाबिन अलीम। इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति लहुम जन्नातुन नईम खालिदीन फ़ीहा वअदल्लाहि हक़्क़न व हुवल अज़ीज़ुल हकीम। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल उम्मीयुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दो से दिल मोहब्बत सा बाआवाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम अज़ीज़ान गिरामी बिरादरान इस्लाम मुजाज़ीज़ भाइरों दोस्तों बुज़ुर्गों, अल्लाह रब्बुल आलमीन जा करोड़ा एहसानात रब साईं तवां असांखे हीअ महफ़िल मजलिस नसीब फरमाई आहे। मामा जालो अल्लाह ताला जे कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद मजा सिपारो 21 सूरत जो नालो सूरतुल लुक़मान। उन मजा चंद आयतूं पढ़ियूं आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त रब ताला मूंखे न क़ुरान मजीद जी आयतुनि खे सही तरीक़े सां सम्झाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सम्झाइण खां बाद अल्लाह ताला जमी मुसलमाननि खे न क़ुरान मजीद जे मथां
ज़िंदगी गुजारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत खां अॻु में हिकिड़ी जमात जेका आहे उहा हक़ ते हूंदी। फ़िरका खोड़ हूंदा, उन मां हर को चवंदो मां सही आहियां, मां सही आहियां, मां सही आहियां। अल्लाह जे रसूल फरमायो उहो फ़िरको दुरुस्त आहे ऐं क़यामत ताईं अल्लाह तबारक व तआला उन्हनि जी नुसरत ऐं मदद बि फरमाईंदो। माण्हू उन्हनि जी मुखालिफ़त ता हद इंतहाई तरीक़नि सां उन्हनि जी मुखालिफ़त कंदा, हर मोड़ ते हर रस्ते ते उन्हनि जी मुखालिफ़त कंदा, पर अल्लाह रब्बुल आलमीन उन जमात जी नुसरत ऐं मदद फरमाईंदो। उन्हनि फ़िरक़नि मंझां अल्लाह जे रसूल फरमाए हिकिड़ी जेका जमात आहे उहा हक़ ते हूंदी। साहबी पुछा कयो या रसूल अल्लाह, सब चयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जा दिलबर नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो उहो केरु आहे? अल्लाह जे रसूल फरमायो मा अना अलैहि व असहाबी, जंहिं ते मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मुंहिंजा सहाबा इकराम, याने उन्हनि जी ज़िंदगी गुज़ारण जो तिर्ज़ अमल, उन्हनि जा मुआमलात ऐं मसाइल, उन्हनि जी ग़मी ऐं ख़ुशी, उन्हनि जा तमामु मुआमलात ऐं मसाइल या त क़ुरान जे मुताबिक़ हूंदा या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान जे मुताबिक़ हूंदा या पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा इकराम जे तिर्ज़ अमल ते, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा इकराम जे नक्शे कदम ते हलंदा। अल्लाह जे रसूल फरमायो इहो टोलो हक़ ते हूंदो, इहा जमात क़यामत ताईं हक़ ते हूंदी, अल्लाह जी इन सां नुसरत ऐं मदद रहंदी। अॼु असां वटि त हर कोई इहा दावा करे थो न मां हक़ ते आहियां, मां चवंदुमि त मां हक़ ते आहियां, ॿियो टोलो चवंदो त साईं मां हक़ ते आहियां, होॾां हो गिरोह चवंदो। कोई बि अहिड़ो टोलो, कोई बि अहिड़ो माण्हू न आहे जेको चवंदो त मां हक़ ते न आहियां। हाणे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका तालीम ॾिनी आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको ॿुधायो आहे, अल्लाह जे रसूल जेको सम्झायो आहे, तव्हां ऐं असां उन जी तरफ़ जेकॾहिं गौर ऐं फ़िक्र करियूं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन जमात जो हलणु, उन जमात जो उथणु ऐं वेहणु उन तरीक़े जे मुताबिक़ हूंदो, या त उन्हनि जो तरीक़ो क़ुरान जे मुताबिक़ हूंदो, या हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान जे मुताबिक़ हूंदो, या साहब इकराम रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमाइन जे नक्शे कदम ते हूंदो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? जेकॾहिं हूंदो त इहे माण्हू हक़ ते हूंदा, जेकॾहिं न आहे त इहे माण्हू हक़ ते न हूंदा। ॻाल्हि सम्झ में आई आहे न?